Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कराची जे तक NA 249 ते नंढी चूंड जा नतीजा तकरारी बणिजी विया। नंढी चूंड में शिकस्त मिलण ते नवाज़ लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो। मिफ्ताह इस्माइल कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जे रवैयनि ते ख़दशनि जो इज़हार कंदे चयो आहे त 30 खां वधीक पोलिंग स्टेशन जा नतीजा खेनि न ॾिना विया। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त आरोज़ तरफ़ां मिफ्ताह इस्माइल खे अञा ताईं मोहर लॻल फॉर्म 45 जारी न कयो वियो आहे। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जे अमले खे यरगमाल बणाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन NA 249 जी 21 पोलिंग स्टेशन जे वोट्स जी ॿीहर ॻणप वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI उम्मीदवार अमजद आफ़रीदी तरफ़ां इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। सिंध खां पोइ वफ़ाक़ी सरकार तरफ़ां बि मुल्क में कोरोना जा 2 नवां क़िस्म ज़ाहिर थियण जी तस्दीक़। नेशनल हेल्थ सेंटर जो चवणु आहे त नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ में थियल टेस्ट दौरान अफ्रीकी ऐं ब्राज़ीली कोरोना वायरस जी तस्दीक़ कई वई आहे। वायरस जे ज़ाहिर थियल नवनि क़िस्मनि जी कनेक्ट ट्रेसिंग शुरू करे छॾी आहे। नेशनल हेल्थ सेंटर तरफ़ां शहरनि खे मास्क पाइण सूधो SOPs ते लाज़मी अमल करण जी अपील। कोरोना जा केसिस वधण ते NCOC तरफ़ां परॾेह मां ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ नई एडवाइज़री जारी। परॾेही ऐं घरू खाते सूधो CAA इख़्तियारनि ॾांहुं मानल ख़त में एयर ट्रैफ़िक खे 80% घटाइण जी हिदायत। हुकूमत FIA ऑफिसर डॉक्टर रिज़वान खे खंडु स्कैंडल बाबति जांच टीम जी सरबराही जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। डॉक्टर रिज़वान जांच टीम जो अॼु हंगामी इजलास तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में जहांगीर तरीन ऐं संदसि पुटु अली तरीन जे केसिस जी जांच बाबति लाइ अमल जोड़ियो वेंदो। डॉक्टर रिज़वान खे कुझु ॾींहं अॻु जांच कमेटी जी सरबराही तां हटायो वियो हो। ज़रियनि मूजिबि डॉक्टर रिज़वान पंहिंजी टीम सां गॾु खंडु स्कैंडल जी जांच जारी रखंदो। संदसि टीम तरफ़ां FIA जे एडिशनल DG अबू बकर ख़ुदाबख्श खे रिपोर्ट पेश कई वेंदी। खैरपुर जी लेडी वेलिंगटन अस्पताल में ॿारनि जे वार्ड मां सामान खणी वेंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई न थी। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर गुलशन मेमून जी अॻवानी में टीम तरफ़ां लेडी वेलिंगटन अस्पताल जो दौरो। ॿारनि जे वार्ड मां AC ऐं ऑक्सीजन गैस सूधो ॿियो सामान खणी वञण वारे मामले ते इंतिज़ामिया तोड़े अमले खां पुछा ॻा छा। डॉक्टर गुलशन मेमून तरफ़ां सामान खणी वेंदड़ डॉक्टर कामरान शाहाणी खे छंड। अस्पताल जे MS कलसूम आज़ाद जो चवणु हो त डॉक्टर कामरान शाहाणी तरफ़ां ऑक्सीजन सिलेंडर सूधो ॿियो सामान खणी वञण सबबि वार्ड में दाख़िल ॿारनि जूं हयातियूं दाव ते लॻी वियूं आहिनि। गैस न मिलण सबबि 7 ॿारड़ा बि फौत थी चुका। डॉक्टर कामरान शाहाणी एतिराफ़ कंदे चयो त सिविल अस्पताल जे MS जी इजाज़त सां सामान खणी वियो हो। सांगड़ जे मॉडल टाउन में मासूम ॿारड़ो पाणी जे टब में ॿुॾी फौत। 2 सालनि जो मुनीब रांदि खेॾी रहियो त पाणी जे टब में किरी पियो। अस्पताल में डॉक्टर्स तरफ़ां फोतिगी जी तस्दीक़ बाद वारिस लाश वापसि खणाए विया। मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। बांदी भरिसां धीअरुनि खे ट्रेन जे टकर खां बचाईंदे माउ हयाती विञाए वेठी। 2 मासूम भेनरूं ट्रेन जी पटड़ीअ ते रांदि खेॾी रहियूं हुयूं त रेलगाॾी अचणु लॻी। औरत गंगा बागड़ी धीअरुनि खे त बचाए वरितो पर ट्रेन जे टकर में चिभाट जी फौत थी वई। ट्रेन जे टकर में नींगरी सांतो बागड़ी ज़ख़्मी ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। औरत जो लाश ऐं ज़ख़्मी नींगरीअ खे अस्पताल मुंतक़िल कंदड़ शख़्स बि सदमे में बेहोश थी वियो। वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी वबाई सूरत इख़्तियार करणु लॻी। नवदेरो जे शाहपाड़े में उरड़ीअ विघे मासूम ॿारड़ो हयाती विञाए वेठो। 2 सालनि जो नौमान मीराणी जे फौत थियण ते घर में कोहराम बरपा। शाहपाड़े में 7 खां वधीक ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। उरड़ी पखिड़जण बावजूदि सिहत खाते जूं टीम्स मासूम ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ हरकत में न आहियूं।
झोल भरिसां 2 तलाकियल भेनरुनि खे अॻूणनि मुड़ुसनि तरफ़ां मुबैना तौर अगवा करण जी कोशिश, नारिन जी अमर जी फ़रियाद ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। श्रीमती धर्मी कोहली जो चवणु आहे त संदसि धीअरुनि लक्ष्मी ऐं जिमी कोहलीअ जी बांधीअ वासनि सां शादी थी हुई। मुड़ुसनि खां तलाक मिलण बैदि 2 महीननि खां धीअरूं असां वटि रहनि थियूं। तलाक ॾियण बावजूदि जवाबदारनि धीअरुनि खे अगवा करण जी कोशिश कई। रड़ियूं करण ते जवाबदार फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच कई पई वञे। नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अॼु दुनिया में शिकागो जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, पर अॼु बि मज़दूर 2 वेलनि जे मानी लाइ परेशान आहिनि। मज़दूरी मिले कान थी, अधु मज़दूरी आहे बि वरी छा आहे अहिड़े दौर में कहिड़ी मज़दूरी आहे जेका असांखे मिले। ईद आहे, ख़ुशी आहे, गमी आहे, असां 24 कलाक गुदाम में मौजूदु। न ईद जी मोकल आहे, न ई वरी का गमी थी थिए, का ख़ुशी थिए त बि असांखे मोकल कान थी मिले। असां था चऊं मज़दूर जी जेकी मज़दूरी आहे उहा वाधि कयो वञे, जो मज़दूर पंहिंजो पेट पाले, बचा पाले। पौरतनि जी अज़मत खे सलाम। सिंध सूधो सॼी दुनिया में पौरतनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सख, खैरपुर, सांग, नौशहर फिरोज़, ठुल, मीरो ख़ान ऐं ॿियनि शहरनि में पौरतनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते रैलीज़ कढण जो सिलसिलो जारी। रैलीज़ में शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश। पौरतनि जो चवणु आहे त हुकूमत जी नाक़िस पॉलिसी सबबि कोरोना जी वबा में पौरत तबिको वधीक पीड़िजी वियो आहे। पौरत रोज़ानो माली ऐं समाजी मसइलनि सूधो केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा आहिनि। सिंध में अॼु बि लखे पौरत पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम बणियल। टंडो मोहम्मद ख़ान भरिसां ऑयल टैंकर टायर ब्रस्ट थियण सबबि कल्टी। टैंकर ड्राइवर अलाह ॾितो, मलिक ज़ख़्मी। हादसे बाद टैंकर में रखियल तेल हारिजी वियो। इतला मिलंदे ई पुलिस हादसे वारे हंधि पहुची वई। शहरनि खे हारिजी वियल तेल खां परे रखियो वियो। ज़ख़्मी ड्राइवर खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं भारत में गुज़िरियल ॾींहुं कोरोना जा रिकॉर्ड 4,01,993 नवां केसिस रिपोर्ट। वधीक 3,323 भारती वायरस विखे फ़ौत। अमेरिकी सरकार तरफ़ां भारत ते सफ़री पाबंदियूं लागू करण जो फ़ैसिलो। 4 मई खां भारत मथां सफ़री पाबंदियूं लागू कयूं वेंदियूं। आयरलैंड जी सरकार भारत खे हाई रिस्क मुल्कनि में शामिल करे छॾियो। भारत खां ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ क्वारंटीन लाज़मी करार।